अफगान तालिबान फितनाल ख्वारिज खिलाफ पाक फौज जूं असराइतियूं कार्रवाई जारी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक फौज जे इतराल सां ॻंढियल पाक अफगान सरहद ते अफगान तालिबान जी बादानी पोस्ट खे निशानो बणायो। अफगान तालिबान जी बादानी पोस्ट खे नंढनि ऐं वॾनि हथियारनि सां निशानो बणायो वियो। बादानी पोस्ट खे मुख़्तलिफ़ ज़मीनी हथियारनि ऐं क्वाड काप्टर ज़रिए मुकमल तबाह कयो वियो। अफगान तालिबान फितनाल ख्वारिज बिना जवाज़ियारियत खां पोइ हर महाज़ ते शिकस्त खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाक फौज जो ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ पंहिंजा हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदो। पाकिस्तान मौजूदा पेट्रोलियम ज़ख़ीरनि ते भाड़े रहियो आहे। असां कोशिश करे रहिया आहियूं जेसीं ताईं जंग आहे मौजूदा ज़ख़ीरनि खे ई अॻिते वधाए वञे। पाकिस्तान वटि 27 ॾींहंनि जो पेट्रोल, 21 ॾींहंनि जो डीज़ल ऐं 9 ॾींहंनि जी LPG रहिजी वई आहे। पेट्रोलियम डिवीज़न जो बयान इख़्तियारनि जो चवणु आहे त पाकिस्तान विच ओभर मां 70% पेट्रोलियम शयूं ख़रीद करे रहियो आहे। 8 करोड़ लीटर्स खां मथे तेल खणी ईंदड़ जहाज़ जो रुख कराची तरफ़ आहे। शिपिंग ज़रियनि मूजिब तेल खणी ईंदड़ जहाज़ 2 ॾींहंनि अंदरि कराची पहुची वेंदो। PNSC जो कैप्टन यासिर कचे तेल जे जहाज़ खे हुरमज़ मां गुज़ारे आयो। ईरान पारां पाकिस्तानी तेल बरदार जहाज़ खे सामूंडी लंघ हुरमज़ मां गुज़रण जी ख़ासि इजाज़त मिली हुई। मिठी सिविल अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जे आपघात वारो मामलो मौत जो ज़िम्मेवार करार ॾिनल MS डॉक्टर हरीश जुगाणी, मोहन लाल खत्री ऐं अब्दुल मालिक नुहड़ियो मुअत्तल। चीफ सेक्रेटरी सिंध MS ऐं 2 डॉक्टरनि खे मुअत्तल कयो। आपघात कंदड़ ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख MS 2 डॉक्टरनि ऐं अमले जे 4 मुलाज़िमनि खे मौत जो ज़िम्मेवार करार ॾिनो हो। निशानदही थियल लोअर स्टाफ जे 4 मुलाज़िमनि खे गुज़िरियल ॾींहुं मुअत्तल कयो वियो हो। अचानक खुदकुशी ना कत्ल है सरासर। एक खिचड़ी बी आ, ही दाल में कुछ न पूरी दाल कारी आ। जेकी कमेटी ठही वई आ ये सिर्फ जड़ती कमेटी हुई आ। असल में मांगर मछ बयान जिन के पुश कयो वियो मंठार बील के ॿियो मिसाल भी थे सरदार बील। मिठी में मुबैना तौर आपघात कंदड़ चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जे वारसनि वाक़े खे क़त्ल करार ॾेई छॾियो। डॉक्टर अब्दुल करीम शेख जे भाउ अब्दुल अज़ीज़ शेख जो चवणु आहे त डॉक्टर अब्दुल करीम शेख जो मौत आपघात न पर क़त्ल आहे। जुड़तू कमेटी जोड़ी वई आहे। असुल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे थी। अब्दुल करीम जिन जा बि नाला वरिता उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियणु घुरिजे। ईरान जंग जो 17हों ॾींहुं ईरानी शहर अस्फ़हान ऐं शिराज़ ते अमेरिकी इसराइली हमलनि में वधीक 15 ॼणा शहीद। अमेरिकी ऐं इसराइली जहाज़नि अस्फ़हान ऐं शिराज़ शहरनि खे मिज़ाइलनि ऐं बमनि सां निशानो बणायो। रिपोर्ट मुताबिक़ हमलनि में ईरान जे ख़लाई रिसर्च सेंटर खे बि नुक़सानु पहुतो। 28 फरवरी खां हिन वक़्त ताईं ईरान ते हमलनि में शहीद थियलनि जो अंग 1500 खां टपी वियो। 17,000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया। केतिरनि ई ज़ख़्मी जी हालत ॻणितीअ जोगी ॿुधाई पई वञे। हमलनि में ईरान जूं 43,000 इमारतूं तबाह थी वियूं। हमलनि में 10,000 खां मथे रिहाइशी घरनि खे नुक़सानु पहुतो। ईरान जो इसराइल ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई, वधीक केतिरा ई मिसाइल फायर कया विया। दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट वेझो ड्रोन हमले खां पोइ हिकु टैंकर खे बाहि भड़की पई। एयरपोर्ट ते हंगामी सूरतहाल पैदा थी वई। उॾामनि जी लैंडिंग आरज़ी तौरु मुअत्तल कई वई। इख़्तियारनि मूजिबि हमले में कंहिं बि जानी नुक़सान जा इतलाउ नाहिनि मिलिया। एयरपोर्ट ते ईंदड़ उॾामनि जी लैंडिंग आरज़ी तौरु रोकी वई आहे। शहरनि जी हिफ़ाज़त लाइ समूरा ज़रूरी क़दम खयां पिया वञनि। दुबई एयरपोर्ट ते ड्रोन हमले खां पोइ सॼी दुनिया मां दुबईअ जी 60 उॾामनि खे मुतबादिल एयरपोर्ट ते लैंड करायो वियो। अमरीकी कचे तेल जी क़ीमत में 2% इज़ाफ़ो थी वियो। आलमी मंडी में फ़ी बैरल क़ीमत $102 थी वई। ब्रेनेट कचे तेल जो अघु $106 फ़ी बैरल ताईं पहुची वियो। तेल कंपनियुनि ट्रंप इंतिज़ामिया खे ख़बरदार कयो आहे त सामूंडी लंघ हुरमज़ जी बंदिश सबबि तवानाई जो बहिरान इम्कानी तौर ते वधीक बिगड़जी वेंदो। हुरमज़ जी बंदिश आलमी तेल जी सप्लाई क़ीमतुनि ते असर विझी रही आहे। फ्रांसीसी सदर इमानुएल मैक्रोन ईरान खां सामूंडी लंघ हुरमज़ तां जहाज़नि जी अच वञ बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। फ्रांसीसी सदर जा ईरानी सुप्रीम लीडर मुतबा खामनाई ऐं ईरानी सदर मसूद पिज़िक्शियान सां फ़ोन ते राब्ता। फ्रांसीसी सदर मुतालबो कयो त जंग बंदि करियो। तव्हां जेको चाहियो था हासिल करे सघो था। तव्हां दुनिया खे सज़ा ॾेई रहिया आहियो, ट्रंप खे न। दुनिया हिकु गैर मामूली ॾुकार ऐं माशी तबाही मां गुज़रंदी। तव्हां उन वक़्तु किथे हुआ जॾहिं ईरान अवामी 45 सालनि ताईं बुखियो रहियो। मुतबा खामनाई जो जवाबु। मैक्रोन चयो, इहा अमेरिकी पॉलिसी आहे जंहिंखे असां रद्द कयूं था। हाणे मां यूरोपी यूनियन जे मुल्कनि सां मुलाक़ात कंदुसि ऐं तव्हां जेको चाहियो था हासिल करे सघो था।
मुतबा खेसि जवाबु ॾिनो, असां ट्रंप ऐं नेतन्याहू खे सज़ा ॾियण खां सवाइ कुझु बि नथा चाहियूं। मैक्रोन पारां फ्रांसीसी जहाज़नि खे सामूंडी लंघ हुर्मज़ मां गुज़रण लाइ छूट ॾियण जी दरख़्वास्त। सामूंडी लंघ हुर्मज़ लाइ आलमी इतिहाद ठाहिण जी अमरीकी कोशिशुनि खे वॾो धकु। ट्रंप जी अपील ते दुनिया ख़ामोश। जापान, ऑस्ट्रेलिया ऐं बर्तानिया पंहिंजा सामूंडी जहाज़ मोकिलण खां इनकार करे छॾियो। चीन जो फ़ौजी इतिहाद में शामिल थियण बदिरां रुॻो तामीरी किरदारु अदा करण जो फ़ैसिलो। फ्रांस पारां अॻु में ई इनकार। बर्तानिया जो ड्रोन मोकिलण ते गौर। हुर्मज़ लंघ जी सूरतहाल ते अमरीका आलमी सतह ते अकेलाई जो शिकार थियण लॻो। अमरीकी सदर धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं नेटो मुल्कनि सामूंडी लंघ हुर्मज़ खोलण में अमरीका जी मदद न कई त नेटो जो मुस्तक़बिल इंतिहाई ख़राब हूंदो। गॾियल अरब इमारातनि जे सदर मोहम्मद बिन ज़ायद अल नहयान जो सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में खिते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। फ़ौजी छिकताण बिना देरि रोकण जो मुतालबो। ईरानी हमलनि खे अरब ख़ुदि मुख़्तियार ऐं आलमी कानूननि जी भञगड़ी करार ॾिनो वियो। मसइलनि जे हल लाइ संजीदा ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारती ज़रियनि खे तरजीह ॾियण ते ज़ोर। विच ओभर में जंग सबब पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नाकारी रुझान जो सिलसिलो जारी। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं 1000 खां वधीक पॉइंट्स जी घटिताई सां स्टॉक एक्सचेंज में 100 इंडेक्स 1,52,593 पॉइंट्स ते सतह ते अची वियो। जंग सबब एशियाई स्टॉक मार्केट्स बि ॿाड़ाई जो शिकार। जापान जे निकी इंडेक्स में 1% खां वधीक घटिताई रिकॉर्ड कई वई। चीन जो शंघाई कंपोजिट इंडेक्स बि ॿाड़ाई जो शिकार। मलेशिया ऐं हांगकांग जे स्टॉक मार्केट्स में बि नाकारी रुझान रहियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान गंवर ख़ान इसरान जमात इस्लामी खे फितनल कराची करार ॾेई छॾियो। गंवर ख़ान इसरान जो चवणु आहे त जमात इस्लामी जी क़यादत खे सफ़ाईअ सां कूड़ ॻाल्हाइण जो हुनुरु अचे थो। हक़ीक़तुनि खे टोड़े मोड़े पंहिंजे मुफ़ाद में इस्तेमालु करणु उन्हनि जो पुराणो हरबो आहे। कुझु माण्हू रुॻो सस्ती शोहरत लाइ हर मामले खे सियासी नारो बणाए छॾींदा आहिनि। जमात इस्लामी वारनि जी सियासत रुॻो कैमराइन ऐं बयाननि ताईं महदूद आहे। कराची खे क़ब्रिस्तान करार ॾियणु शहर जे किरोड़े महिनती शहरनि जी तौहीन आहे। कराची में सिंध रेंजर्स जी कार्रवाई। फोर ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब रेंजर्स ॻुझे इतला ते गुलशन ऐं हदीद में कार्रवाई कंदे गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं। जवाबदारनि में माखा गैंग जा हफ़ीज़ अली हसन ऐं ज़ुहेब शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 मोबाइल फ़ोन ते रोक रक़म हथ कई वई। ऐं पाकिस्तान सुपर लीग 11हें एडिशन लाइ वेस्ट इंडीज़ जो फास्ट बॉलर अलज़ारी जोसेफ क्वेटा ग्लेडिएटर्स में शामिल। क्वेटा ग्लेडिएटर्स इंतज़ामिया मूजिब अलज़ारी जोसेफ खे स्पिनर जॉनसन जी जाइ ते शामिल कयो वियो।